तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मौजूद नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमां जे ख़िदमत में जेका कहानी पेश करे रहिया आहियूं शहज़ादो लाल मलूक, ही उन कहाणीअ जो चोथों ऐं आख़िरी हिसो आहे। हिन कहाणीअ जा जेके अॻु में हिसा आहिनि उहे असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहिनि, तव्हां विज़िट करे उते ॾिसी सघो था। त अचो हलूं था हिन कहाणीअ जे चोथें हिसे जे तरफ़, जेको हिन कहाणीअ जो आख़िरी हिसो आहे। पोइ त हुननि लाल मलूक खे हथु करण लाइ ॾाढा हीला वसीला कया, पर खेनि को बि पतो न पियो। हिकु ॾींहुं वॾीअ शहज़ादीअ खे जा तमामु फ़िक्रमंद रहंदी हुई, ॾसु मिलियो त फलाणे हंधि हिकु बड़ जो वणु आहे। उते जुमे जी राति गेबी तरह सां राग रूप ॿुधण में ईंदो आहे। तुंहिंजो मतिलबु बि उतां पूरो थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी जुमे जे राति वॾी शहज़ादी वञी उन बड़ जे वण हेठां वेही रही। जॾहिं वेही थकी तॾहिं नाउमेद थी वापसि मोटण लॻी, पर अञा उथी त ओचितो खेसि हिकु नाग ॾिसण में आयो। पहिरियों त हीअ ॾिनी, पर थोरे ई वक़्त में जॾहिं उहो नाग लेटी पेटी इंसानी सूरत में अचे वियो, तॾहिं कुझु साह पियसि ऐं हेकारी ख़ुशी थियसि जो ॾिठईं त इहो शहज़ादो लाल मलूक हो। हिकु ॿिए खे ॾिसी पहिरियों त ॿई ॾाढा ख़ुशि थिया ऐं हिकु ॿिए सां मिलिया, पर पोइ शहज़ादे लाल मलूक चयसि त शहज़ादी, अफ़सोस आहे जो हाणे मां तेसीं तोसां हली न सघंदुसि जेसीं मूंखे मुंहिंजो मुर्शिद मोकल न ॾींदो। उते राणीअ जो मुंहुं हारजी वियो ऐं चयईंसि त भला तुंहिंजो मुर्शिद तोखे कहिड़ी तरह मोकल ॾींदो। शहज़ादे लाल मलूक चयसि त हर महीने जे 14 तारीख़ हिन बड़ जे वण हेठि असांजे मुर्शिद जी वॾी मजलिस थींदी आहे, जंहिंमें जिन जी ज़ात अचे गॾु थींदी आहे। उन राति तूं ही मैदान साफ़ु कराए हिते मिठे खीर जा मट भराए छॾिजि ऐं तूं पासो वठी वेही रहिजि। पोइ जॾहिं राग शुरू थिए ऐं तूं ॾिसीं त तबले नवाज़ सुरतार खां निकिरी वियो आहे, तॾहिं तूं पासो वठी उन जाइ ते वेही तबलो वॼाइणु शुरू कजां। पोइ जे मुर्शिद राज़ी थियो त तोखां पुछंदो त घुर जेकी घुरणु हुजई, पोइ तूं मुंहिंजी घुर कजां। हू मुंहिंजी बांह तुंहिंजे हवाले कंदो ऐं मां हमेशह जे लाइ तोसां हलियो हलंदुसि। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादी ॾाढो ख़ुशि थी ऐं शहज़ादे लाल मलूक खां मोकिलाए महल ॾांहुं रवानी थी ऐं शहज़ादो लाल मलूक वरी बि लेटी नाग थी रवानो थियो। शहज़ादी बि ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारे 14 तारीख़ जो इंतज़ारु करणु लॻी ऐं उन सां गॾु तबले वॼाइण जे फ़न में बि क़ाबिलियत हासिलु करण जी कोशिशि करणु लॻी। आख़िर 14 तारीख़ बि अचे वई ऐं हीअ तयारु थी अचे उन बड़ जे वण वटि पहुती। पहिरियों सॼो मैदान साफ़ु कराए उते मिठे खीर जा मट भराए रखियईं। पोइ पासो वठी जिननि जे इंतज़ार में वेही रही। नेठि थोरी देरि खां पोइ जिन बि अचणु शुरू थिया ऐं पछाड़ीअ में संदसि मुर्शिद जी सुवारी आई, जंहिं ते सभई जिन उथी बीही रहिया। उन अचणु शर्त हर तरफ़ नज़र फेराई ऐं मैदान साफ़ु ऐं खीर जा मट भरियल ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं चयईं त जंहिं बि हीअ ख़ातिरदारी कई आहे उनखे महफ़िल में शरीक थियण जी इजाज़त ॾिजे थी ऐं महफ़िल ख़तमु थियण ते खेसि इनाम पिणु ॾिनो वेंदो। ईअं चई पाण वेही रहियो ऐं राग जी मजलिस शुरू थी। राणीअ जॾहिं ॾिठो त हाणे तबले वारो सुरतार खां निकिरी वियो आहे, तॾहिं खेसि धिको ॾेई पाण वेही तबलो वॼाइणु लॻी। तबलो अहिड़ो त सुरीलो वॼायईं जो जिन्हनि जो मुर्शिद ख़ुशि थी वियो ऐं चयईंसि त वाह रे तबले नवाज़ वाह, हेतिरनि ॾींहंनि में अॼु तो ख़ुशि कयो आहे। हाणे घुर जेकी घुरणु हुजई। जिन्हनि जे मुर्शिद जो इहो आवाज़ु ॿुधी शहज़ादी हथु ॿधी अर्ज़ु कयो त क़िबला, पहिरियों ई वचन घुरिजे। वचन वठण खां पोइ चयईंसि त साईं, मूंखे शहज़ादो लाल मलूक घुरिजे। जिन्हनि जे मुर्शिद चयसि, छा तूं लाल मलूक जी ज़ाल त न आहीं? शहज़ादी हावकार कई। उन ते जिन्हनि जे मुर्शिद पुछियुसि त खीर ऐं सफ़ाई जो बंदोबस्तु बि तो कयो आहे? राणीअ वरी बि हावकार कई। तॾहिं जिन्हनि जे मुर्शिद शहज़ादे लाल मलूक जी बांह हमेशह लाइ राणीअ खे ॾिनी ऐं शहज़ादे लाल मलूक खे चयईं त तूं राणीअ सां वञ, तोखे इजाज़त आहे।
मुर्शिद जी इजाज़त मिलण ते शहज़ादो लाल मलूक यकदमि इंसानी सूरत में अचे वियो ऐं राणीअ सां गॾिजी ख़ुशि ख़ुशि पंहिंजे महल ॾांहुं रवानो थियो। उते सभिनी राणियुनि सां अचे मिलियो ऐं हिक ॿिए सां मिली सभु ॾाढा ख़ुशि थिया। थोरनि घणनि ॾींहंनि गुज़रण बैदि हिकिड़े ॾींहुं शहज़ादो लाल मलूक पंहिंजे टिनी राणियुनि खे चयो त मूंखे ॻोठ छॾे तमामु घणो अरसो थियो आहे। मुंहिंजे माउ जी ख़बर न आहे कहिड़ी हालति हूंदी, उन करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त हाणे वतन वरिजे। तॾहिं टिनी राणियुनि चयसि त असीं बि तुंहिंजे सिर सां ॿधल आहियूं, जेॾांहुं तूं तेॾांहुं असीं। राणियुनि जी राय ॾिसी शहज़ादो लाल मलूक पंहिंजे साहुरनि बादशाही वज़ीर खां मोकिलाए पंहिंजे ॻोठ ॾांहुं रवानो थियो ऐं थोरे घणे ॾींहं अचे पंहिंजे ॻोठ ॿाहिरां तंबू हणाए वेठो। पोइ पंहिंजा माण्हू शहर में मोकिले शहर जी ख़बरचार वरिताईं। खेसि ख़बर पई त अञा वज़ीर हुकूमत करे रहियो आहे, पर रियत मजांस ॾाढी तंग आहे। पोइ त हुन अंदरूनी तरह माण्हू रवाना करे शहर जे माण्हू खे चवाए मोकिलियो त आउं अचे वियो आहियां, तंहिं करे तव्हीं अचे मूंसां मिलो। शहर जे माण्हुनि खे जॾहिं लाल मलूक जे अचण जी ख़बर पई तॾहिं सभु अचे वटि गॾु थिया ऐं हुनखे चयऊं त असीं हाणे वज़ीर जी हुकूमत मां तंग थी पिया आहियूं। हाणे तूं कीअं बि करे हुकूमत हथु कर, असीं सभु तोसां ॿधल आहियूं। शहज़ादो लाल मलूक शहर जे सभिनी माण्हुनि जो पाण सां साथ ॾिसी यकदमि वज़ीर खे चवाए मोकिलियो त हिन हुकूमत जो मां ई हक़दारु आहियां, तंहिं करे सिधी तरह हुकूमत मुंहिंजे हवाले कर या त जंग लाइ तयारु थी। शहज़ादे लाल मलूक जो पैगाम ॿुधी वज़ीर खे अचे थड़कड़ीअ खयों ऐं जॾहिं ॾिठाईं त सॼी रियत वञी लाल मलूक सां गॾु ई आहे, तॾहिं दिलि में चयईं त चङाई हाणे उन में आहे त हुकूमत खणी शहज़ादे लाल मलूक जे हवाले कजे। इहो ख़्यालु करे वज़ीर शहज़ादे लाल मलूक वटि आयो ऐं ॻिचीअ में कपिड़ो पाए अचे माफ़ी घुरियाईं ऐं हुकूमत शहज़ादे लाल मलूक जे हवाले कयईं। शहज़ादो लाल मलूक हुकूमत हथु करे वज़ीर खे संस पुट समेत यकदमि शहर छॾे वञण जो हुकुम ॾिनो ऐं पोइ सिधो पंहिंजे माउ वटि आयो, जेका संस विछोड़े में रोई रोई नूर विञाए वेठी हुई। तंहिंजो पुट जो आवाज़ु ॿुधो त ख़ुशीअ में यकदमि संस अखियुनि मां लुड़क वही उथी हलिया ऐं संस अखियुनि जा पर्दा लही विया ऐं संस नूर वापसि अचे वियो। यकदमि उथी पंहिंजे पुट खे भाकुर पाताईं। पोइ त लाल मलूक खेसि पंहिंजे टिनी राणियुनि सां मिलायो ऐं ही सभु वरी पंहिंजे विञायल हुकूमत हथु करे उमिरि भर ख़ैर ख़ुशीअ जी ज़िंदगी बसर करणु